जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं तालका रिपोर्टर मंसूर हुसैन कुरैशी जी। प्राइमरी स्कूल बंगुल खान चाग में तालीम खाते पारां स्कूल जे शागिर्दनि में मुफ़्त किताबनि विराइण जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें तालीम खाते जे ऑफिसर लियाकत अली लाड़िक, ग़ुलाम रसूल चांग, सहाफ़ी ताज खैरपुर जे सदर ग़ुलाम हुसैन चांग, नियाज़ हुसैन बंबरो, काउंसलर अज़ीज़ मेमुण, SMC चेयरमैन दीन मोहम्मद चांग समेत ॿियनि उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे तालीम खाते जे ऑफिसर लियाकत अली लाड़िक ॿीहर ख़िताब कंदे चयो त मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली लाइ तालीम जो हुजणु ज़रूरी आहे, छो त को बि मुल्क या क़ौम तालीम खां सवाइ तरक़ी नथो करे सघे।